नाज़रीन, टंडोजाम शहर में STP जे सॾ ते मंशियात जे विकिरे ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। तफ़सील अज़हर लोची जी रिपोर्ट में। टंडोजाम ऐं भरपासन वारनि इलाइक़नि में हूअं त चोरियूं ऐं फुरूं उरूज ते आहिनि, हाणे वरी नौजवान नस्ल खे तबाह करण लाइ मंशियात, शराब, जुआ, आइस, चर्स वग़ैरह जो कारोबार पुलिस जी सरपरस्ती में सरेआम हलण ख़िलाफ़ सिंध तरक़ीब पसंद पार्टी पारां टंडोजाम प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़नि आवाज़ TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त टंडोजाम मां जेकॾहिं मंशियात बंदि न थी त एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। टंडोजाम में सिस्टम आहे, इन सिस्टम खे असां इहो सिस्टम समूरो जेको आहे इन खे ग़लति सम्झूं था ऐं टंडोजाम जी इंतिज़ामिया हिन टंडोजाम जी घिटीअ में चौवाटे ते हर जॻह ते मंशियात जूं जेके आहिनि सो ऊचियूं मंथलियूं वठी करे मंशियात जे अॾनि खे सरेआम मंथलियुनि जी आड़ में हलाया वञनि था। तरक़ी पसंद पार्टी इन मंशियात जे अॾनि जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत थी करे भेलपुरी जा अॾा, कचो शराब, बदअमनी ज़ोर ते आहे। टंडोजाम जी इंतिज़ामिया को बि एक्शन नथी वठे, असां कोई बंदि करायूं, पर असां एहतजाज कंदासीं। 3 ॾींहंनि खां पोइ असांखे मोहलत ॾींदा। अगरि 3 ॾींहंनि में बंदि न कई वई त असां हैदराबाद प्रेस क्लब ते भरपूर तरीक़े सां असां जवाबु ॾींदासीं ऐं मुज़ाहिरो कंदासीं। असांजो नओं नस्ल जो तबाह पियो थिए, हिते आइस पियो हले टंडोजाम में धड़ाधड़। तव्हां चौंक चौंक ते वञो, हींअर छका दाणा जुआ पई हले, कुंड कुंड ते जुआ पई हले। सिंध जे जेका समाजी तारीख़ आहे, मौसूम गुलनि जहिड़ा ॿार आहिनि, उन्हनि खे तालीम जी जाइ ते तव्हां मंशियात ॾे धिके छॾियो, मैनपुरी में धिके छॾियो, फहाशी अॾनि में धिके छॾियो। सिंध गवर्नमेंट गोरी निंड में छो आहे? सिंध गवर्नमेंट सिर्फ़ु किरोना त हुनखे नज़र अचे पई पंहिंजे मुफ़ाद जे लाइ, सिंध गवर्नमेंट खे ही शइ नज़र छो न पई अचे? अॼु खां पोइ जेकॾहिं टंडोजाम इंतिज़ामिया पाण खे न संभालियो, मंशियात बंदि न कराई, ॿी सूरत में सॼी हैदराबाद में इन्हनि जे ख़िलाफ़ एहतजाज बि थींदो। ज़रूरत ॻाल्हि जी आहे त SSP हैदराबाद ऐं ॿियनि वसवारनि खे घुर्जे त मामले जो नोटिस वठी टंडोजाम ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में फौरी तौर ते मंशियात, शराब, फहाशी, अॾा, आइस, चर्स वग़ैरह मुकमल तौर ते ख़त्म कराए नौजवान नस्ल जी ज़िंदगी बचाई वञे। कैमरामैन गुलाम मुर्तज़ा मंगसी सां गॾु अज़हर लोची, आवाज़ TV न्यूज़, टंडोजाम।